बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू इत्तबिऊ फिस्सिल्मि काफ़्फ़ह वला तत्तबिऊ खुतवातिश्शैतान इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन। अल्लाह तबारक व तआला जो इरशाद है जल्दी ईमान आनो है। या अय्युहल्लज़ीना आमनू उदखुलू दाखिल करो फिस्सिल्मि सलामत में काफ़्फ़ह सब वला तत्तबिऊ खुतवातिश्शैतान शैतान के रास्ता नहीं मंसूबे ते ना करो ताकि सलामती खतरे में पहुंची वेंदी ऐं तव्हांजो ख़ुदा ख़ुदायो दुश्मन चंद मजलिस में जो हमारे प्रयास कर चुका हूँ। अल्लाह तबारक व तआला जी कायनात और निज़ाम और सिस्टम मालिक ऐं ख़ालिक़ वही है ऐं हिन निज़ाम खे हलाइण वारो हलाइण वारे खे क़ुरान मजीद जी ॿोलीअ में रब चयो। ख़ालिक़ वजूद ॾियण वारो ऐं रब सिस्टम ऐं निज़ाम खे हलाइण वारो। तंहिंजे करे जीअं त हिन समूरे काइनात खे जंहिं हवाले सां बयानु कंदो रहियो आहियां, अल्लाह तबारक व तआला ई हलाए थो। हिन काइनात जा अटल उसूल कानून इहे केरु टोड़े नथो सघे। हिन करे इंसानियत जी भलाई में आहे त हिन काइनात सां पंहिंजी ज़िंदगीअ खे हम आहंग करे। अगरि हिन काइनात सां हम आहंग थी हलंदो त सलामती में रहंदो, हिन जो ज़ाहिरी वजूद भी सलामत रहंदो, हिनजी इंसानियत भी सलामत रहंदी, ये दुनिया भी सलामत रहंदी ऐं आख़िरत में भी सलामती रहंदी। लेकिन अगरि हिन निज़ाम सां टकराव में अचे थो, हम आहंग नथो थिए त संदसि सलामती ख़तरे में, हिन दुनिया जी सलामती ख़तरे में ऐं हुनजे इंसानियत वारी सलामती ख़तरे में। दीन इस्लाम इंतहाई नज़्म ते ज़ोर ॾिए थो, मुनज़्ज़म रहो, मुनज़्ज़म थियो, हम आहंग थियो। दीन इस्लाम जी बुनियादी जेका दावत है वह इताअत। तव्हां ॾिसो रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं दौर में अचनि था उन वक़्तु टे आसमानी मज़ाहिब मौजूद आहिनि जेके अहल किताब आहिनि, जिन वटि किताब आहिनि। ईसाई मौजूद, हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे मञण वारा आहिनि, उन्हनि वटि तौरेत ऐं जेके अॻियां किताब आहिनि उन्हनि खे ईसाई क़बूल कनि था। यहूदी मौजूद आहिनि जिन वटि हज़रत मूसा अलैहिस्सलाम ऐं उन खां पोइ ईंदड़ कुझु नबियुनि जा किताब आहिनि, अहल किताब आहिनि। उन सां गॾोगॾु ज़रतुश्ती मौजूद आहिनि जिन खे क़ुरान में साबई चयो, सितारा परस्त ज़रतुश्ती। इन्हनि वटि बि नबी आयो, किताब आयो ऐं घणो अर्सो गुज़रण जे करे किताब तहरीफ़ थी वियो त उनजी तालीमात पूरी तहरीफ़ थी वई। लेकिन बहरहाल आहिनि इहे किताब। सब खां अव्वल त दीन इस्लाम जी दावत ॾिनी रसूल अकरम जन। हीउ दीन
इन्हनि दीननि जी तकलीम याफ्ता शक्ल सूरत है जेका तालीम हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे हासिल थी उहा समूरी तालीम हिन क़ुरान मजीद में मौजूद है। इज़ाफ़ी अड़ी तालीमात मौजूद है जेका क़यामत इंसान जे लाइ रहनुमा हूंदी। तंहिंजे करे रसूल अकरम यहूदियुनि खे चयो त हिन दीन खे हिन क़ुरान खे अल्लाह जे कलाम में क़बूल कयो। ईसाइनि खे साॻी दावत ॾिनी। हज़रत ईसा ते जेको अल्लाह तबारक व तआला दीन ऐं निज़ाम ऐं तालीमात नाज़िल थी उहा समूरी तालीमात क़ुरान मजीद में मौजूद है। तंहिंजे करे क़ुरान मजीद ईअं न आहे त अॻियनि किताबनि खे कूड़ो करार ॾियण वारो न, अॻियनि किताबनि जी तस्दीक करण वारो आहे। इहे बि अल्लाह जी तरफ़ां नाज़िल थियल किताब हुया, लेकिन हिन वक़्तु क़ुरान मजीद इन्हनि सभिनी किताबनि जे तालीमात जो जामे आहे, उन खां अॻिते वधे थो ऐं क़यामत ताईं जे लाइ तालीमात ॾिए थो। तंहिंजे करे अहिल किताब ते लाज़मी थो थिए त हिन किताब खे क़बूल कनि, हिन नबीअ खे क़बूल कनि। मुख़्तलिफ़ असबाब मुख़्तलिफ़ बहाना ठाहिया विया एसि ताईं जो क़ुरान मजीद चए थो त ही हिन रसूल खे एतिरो सुञाणनि था त हीअ अल्लाह जो रसूल आहे जीअं पंहिंजे पुटनि खे सुञाणंदा हुजनि असांजा पुट। यानी यकीन जी हालत में त अल्लाह जो रसूल आहे, लेकिन हसद सबब त ही नबी वरी कहिड़ो आहे जेको बनी इसराइल में न आयो, छो त ही इन तकबर में मुब्तला हुया ऐं चवंदा हुया त नानो अब्नाउल्लाह, असां बनी इसराइल आहियूं, असां अल्लाह जा पुट आहियूं, अल्लाह जा पुट नानो अब्नाउल्लाह। तंहिंजे करे असांजे हिन क़ौम असांजे हिन नस्ल खे छॾे बनी इसराइल खे छॾे हिकिड़ो बनी इस्माइल मां नबी आयो आहे, इन हसद जे करे रसूल अकरम खे क़बूल न था कनि, नबी अकरम खे क़बूल न था कनि। इहो तव्हांखे ज़हन में हुजणु खपे। मदीने जे चौधारी जेतिरा इहे यहूदी रहनि था ऐं क़िला ठाहे रहनि था, उन्हनि हथियार जमा कया आहिनि, इहे हितां जा सुनाइनि कोन, इहे सभु यमन मां आया आहिनि। छाजे लाइ हिते आया? इन करे त तौरेत ऐं उन खां पोइ ईंदड़ किताबनि बाक़ाइदा बिशारत ॾिनी त जेको आख़िरी नबी ईंदो उनजी विलादत हिते थींदी, उनजी हिजरत हिते थींदी, ऐं ही सभु यहूदी उन आख़िरी नबीअ जे इस्तक़बाल जे लाइ अॻुवाट हिते अची रहिया, क़िला ठाहिया आहिनि ऐं हथियार जमा कनि ऐं मुशरिकनि खे चवंदा हुया त नबी अचण वारो आहे, आख़िरी नबी अचण वारो आहे, तव्हां सां असां विढ़ंदासीं, ही तव्हांजो जेको आहे शिरक जो ही ख़तमु थींदो ऐं जेको आहे आख़िरी नबी। लेकिन जॾहिं आख़िरी नबी आयो त इहे ई माण्हू मुखालिफ़ बणिजंदा आहिनि। असांजे लाइ दर्स, असांजे लाइ दर्स, घणियूं अख़लाक़ी सिफ़तूं इंसान जे अंदरि अहिड़ियूं थियनि थियूं जिन जे करे इंसान हक़ खे सुञाणंदे बि क़बूल नथो करे, हक़ खे सुञाणंदे बि क़बूल नथो करे, यकीन हूंदे बि क़बूल नथो करे। ऐं इन्हनि मां हिकिड़ो हसद आहे, हिननि खे हसद थियो, असांजी क़ौम खे छॾे बनी इसराइल खे छॾे इस्माइल जो औलाद मां किथां आयो, असां हुन मञींदासीं जेको बनी इसराइल में। क़ुरान मजीद चयो त अगरि तव्हां इन दावा में बि सचा हुजो आहे तॾहिं बि चङा हुजो आहे त जेको बनी इसराइल में ईंदो असां हुनखे मञींदासीं। क़ुरान मजीद चए थो असां ही बनी इसराइल में नबी मोकिलिया, तव्हां हिननि खे कोन मञो, तव्हां हिननि खे क़त्ल कयो, तव्हांजी इहा दावा कूड़ी आहे, तव्हांजी इहा दावा कूड़ी आहे। सलावत पढ़ो मोहम्मद आख़िर जॾहिं इन तबलीग जे ज़रिए वहदत अदियान न थी, जेके दीन मौजूद हुया, रसूल अकरम ने उन्हनि खे तबलीग जे ज़रिए हिकिड़ो दीन बढ़ाइण जी कोशिशि कई, छो त दीन मुख़्तलिफ़ हुजनि त जहिड़ो थिए थो, पोइ इख़्तिलाफ़ रोकणु ॾुखियो आहे, इख़्तिलाफ़ रोकणु ॾुखियो आहे। दीन जे अंदरि ई
थोड़ा मसला पैदा थियनि था त इतलाक रोकणु ॾुखियो आहे। रसूल अकरम जे साम्हूं हुयो। कम अज़ कम इहे ॿ दीन जेके आहिनि हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे नस्ल में, ईसाई यहूदी हज़रत इब्राहिम जे नस्ल में, हज़रत इसहाक़ हज़रत याकूब जे नस्ल में, जॾहिं त रसूल अकरम ने ख़ुद हज़रत इब्राहिम जे नस्ल में। तंहिंजे करे टई दीन इब्राहिमी आहिनि। रसूल अकरम जन इन्हनि खे दावत ॾिनी, हक़ा के जेके साबिक़ हुआ जिन वटि किताब उन्हनि खे दावत ॾिनी। छाजी? ठीकु आहे, पर ॿिया इख़्तिलाफ़ आहिनि त घटि में घटि जेको नुक़्तो पाण में मुश्तरक आहे उन ते गॾिजो, उन ते पाण में हिकिड़ो दिन थी वञे। कहिड़ो? क़ुर में जिन ॿिनि चाहींदी आहे, ख़ासि तौर ते जेको आहे सूरह तौबा। छो त सूरह तौबा नाज़िल थींदड़ सूरतुनि मां तक़रीबन आख़िरी सूरत हुई। फरमायो कुल या अहलल किताब, ए मुस्तफा अहले किताब वारनि खे चओ, तालो इला कलिमतिन सवाअन बैनना व बैनकुम, अचो भला उन शइ ते मुतफ़िक़ थियूं जंहिंते जेका तव्हां वटि आहे असां वटि, जेका हिकिड़ी शइ मुतफ़िक़, बसि हिकिड़ी शइ उन ते मुतफ़िक़ थियूं। कहिड़ी? अल्लाह नाअबुद इल्लल्लाह, अल्लाह खां सवाइ कंहिंजी इबादत न कयूं। तव्हां चओ त असां अल्लाह जी इबादत था कयूं, असां चऊं त तव्हां जेको अल्लाह जी इबादत था कयो, भले न अल्लाह जे इबादत जे बुनियाद ते ई वालिदात कया कयूं। रसूल अकरम जन सभिनी अदयान खे गॾु करे हिकिड़ो दीन बणाइण जी कोशिश कई आख़िरी लम्हे तक। सलवात पढ़ो मोहम्मद। अगर रसूल अकरम ॾिठो त हाणे या क़बूल न थी थिए, इन इत्तिहाद जी दावत बि क़बूल न थी थिए हिकिड़े नुक़्ते ते जंहिंमां नथा थियनि, बल्कि यहूदी त सदरो ॿधी बीठा आहिनि जेके चइजे दुश्मनीअ ते। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हाणे जो ठीकु आहे, भला इहो अहिड़े नमूने सां आहे त घटि में घटि मुआशरे में गॾिजी रहो, मुआशरे में हम आहंग थी रहो, ताकि मुआशरे जो नज़्म, मुआशरे जी भलाई जेका आहे उहा गॾु थिए। इन करे क़ुर मजीद जेको आहे उहो हुकुम ॾिनो ऐं इहो चयो त ठीकु आहे, अगरि अहले किताब पंहिंजे दीन ते बाक़ी रहणु चाहिनि था, पंहिंजे दीन ते बाक़ी रहो। असां उन्हनि खे सिर्फ़ु इन करे उन्हनि सां कोन विढ़ंदासीं त ही ॿिए मज़हब ऐं ॿिए दीन जा आहिनि। ठीकु आहे, भला रहो, लेकिन छा आहे, हम आहंग थी रहो, हम आहंग थी रहो, मुआशरे में फसाद न फैलायो। रसूल अकरम की दावत है इसका ही, कंहिंखे यहूदियुनि खे, ईसाइयुनि खे, साबिइन खे, अहले किताब खे। ऐं असां जो मसइलो इहो थी वियो आहे त असां मुस्लमान हूंदे पाण में हम आगे रहण जे लाइ तयार आहियूं। अच्छा, रसूल अकरम ने फरमायो तव्हांजी जेका इबादत गाहूं आहिनि, ईसाइयुनि जो कलीसा आहे, असांजी मदीने में भले तव्हांजो कलीसा हुजे, यहूदियुनि जो कलीसा आहे, भले हुजे, ठीकु आहे। तव्हां पंहिंजी इबादत पंहिंजे तरीक़े सां कयो, असां पंहिंजूं इबादतूं पंहिंजे तरीक़े सां कयूं, लेकिन घटि में घटि जेको हम शहरी थी रहणो आहे उनजा कानून त बहरहाल क़बूल कयो न। इहो ई रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पैगाम हुयो मदीने जे यहूदियुनि जे लाइ। इस ताईं जो मदीने जे यहूदियुनि खे पाण उहा पहिरीं इस्लामी हुकूमत जेका रसूल अकरम क़ाइम कयो, उन में बाक़ायदा मुआहिदो करे उन्हनि खे शामिल कयो, उन्हनि खे शामिल कयो। बुनियादी तौर ते जेका शख्सियत आई इहा आलमीन जे लाइ रहमत लिल आलमीन। तंहिंजे करे रसूल अकरम जन जी कोशिश इहा आहे त सभु इंसान गॾिजनि,
सब खां पहिरीं छा दीन इस्लाम जी बुनियाद ते करिजनि, अगर ना ठीकु आहे पंहिंजे पंहिंजे बुनियाद ते, लेकिन घटि में घटि समाज जे बुनियाद ते करिजो। मदीने में रसूल अकरम जन पहिरीं हुकूमत यहूदनि सां मुआहिदो करे ठाही मिसाक़ मदीना, ऐं उहे जूं बि ज़िम्मेदारियूं थियूं, मुसलमाननि जूं बि ज़िम्मेदारियूं थियूं, लेकिन यहूदनि जेको आहे उहो थोरे अर्से में बजाए इन जे जो गॾिजी रहनि, उन्हनि दुश्मनी शुरू कई ऐं मामलात जेके पर इहो ई सबबु आहे त दीन इस्लाम जी तालीमात इहा आहे त जिते बि रहो, जंहिं बि मुल्क में रहो, भले तव्हां गैर इस्लामी मुल्क में रहो था, उतां जी हुकूमत इस्लामी न आहे, बल्कि उतां जो हुकमरान मुस्लमान न आहिनि, ॿियनि मज़हबनि दीननि जो जेको आहे मुआशिरो आहे, लेकिन ख़बरदार जेके नज़्म वारा क़ानून आहिनि इहे न टोड़जो। तव्हां आयो वञो था बर्तानिया, अमेरिका, फ्रांस, इंडिया में रहो, गैर इस्लामी मुल्कनि में, उन्हनि जा जेके नज़्म जा क़ानून आहिनि उहे न टोड़ियो, इस्लाम ने जी इजाज़त न ॾिनी। मिसाल तौर असां हिते जेको आहे उहो सड़क जे खाॿे पासे जेको आहे ड्राइव कंदा आहियूं, हलिया वञूं मग़रिबी दुनिया में त उहे साॼे पासे जो ड्राइव कंदा आहिनि। न सिर्फ़ असां पाकिस्तान में अबोदार ईअं कंदो आहे, मां हिते न बाबा दीन चवे थो त उतां जे नज़्म ज़ब्त खे क़बूल कर। दीन जो इहो आहे त मुआशिरे सां हम थी रहो, हम थी रहो, मुआशिरे जे फ़ाइदे में, तुंहिंजे बि फ़ाइदे में। अमीरुल मोमिनीन अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम उन दौर में ट्रैफिक जा कानून था ॿुधाइनि, उन दौर में पाण फरमाईंदा रस्ते जे ॿिन्ही पासनि ते पैदल हलंदा, जेको पैदल रस्ते ते हले थो उहो रस्ते जे या हिन किनारे ते हलंदो या हिन किनारे ते हलंदो, विच ते सवारी वारा हलंदा। सवार रस्ते जे किनारे ते न हले, उहो विच ते हले, ऐं पैदल उहे विच ते न हले, उहे रस्ते जे किनारनि ते हले। ट्रैफिक जा कानून आहिनि, ट्रैफिक जा कानून। अच्छा वरी मला फरमाए थो, जेकॾहिं कोई माण्हू पैदल इहो रस्ते जे किनारे तां हली विच ते आयो ऐं एक्सीडेंट थियो त हिन में सवारी जी ज़िम्मेदारी न आहे, हिन में पैदल जी ज़िम्मेदारी। इन करे जॾहिं क्रॉस करे थो त ॾिसी वाइस क्रॉस करे। ऐं फरमाइनि था त अगरि जेकॾहिं सवार किनारे ते अचे थो ऐं पैदल जेको आहे हुन सां एक्सीडेंट थो थिए त इहो सवार जी ज़िम्मेदार आहे, उन ॾोह कयो। कानून ट्रैफिक जा कानून असां चवंदासीं किथां नाज़िल थिया आहिनि, कहिड़े किताब में नाज़िल थिया आहिनि? बाबा इहे नज़्म जा कानून आहिनि, इन्हनि सां हलालो हराम, हिन सां हिन दुनिया ऐं हुन दुनिया जी काई सादत वापसि त कोन्हे। खाॿे पासे हलो, साॼे पासे हलो, मुल्क में नज़्म जे हवाले सां। ऐं जंहिं मुल्क जो जेको नज़्म दीन चवे थो त उन नज़्म खे क़ाइमु रखो, उन जे मुताबिक़ हलो। मिसाल तौर मग़रिबी दुनिया में तव्हां जेको आहे उहो राइट हैंड जे बजाए लेफ्ट हैंड जेको हलणु शुरू कयो, ड्राइव करणु शुरू कयो, लॻो तव्हांखे ॾंढ, शरीयत चए थी ॾंढ तव्हांखे सही आहे ऐं इहो ॾंढ तव्हांखे भरणो खपे, ॾंढ तव्हांखे भरणो खपे। अमीरुल मोमिनीन अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम हिकिड़ो अजीब जुमला मफ़हूम साॻियो आहे, जुमला अल्फाज़ मुख़्तलिफ़ तव्हांजे क़दमनि में अर्ज़ कयां थो। हिकिड़ो दफ़ो सलवात पढ़ो मुहब्बत वारे पाण में था सुल्तान ज़लूमुन अफ़ज़लु मिन फितनतिन तदूम। ला कानूनियत खां ज़ालिम बादशाह भलो आहे। कोई कानून न हुजे
उनका भलो हुआ तो ठीक है ज़ालिम पर कुछ कानून तो है नहीं ला कानूनियत ये मुझी मर्जी है ये इस्लामी मुल्क है कोन बर्तानिया जो मुझे वणंदो कंदो से न होगा ला कानूनियत का ज़ालिम कानून भलो ये नमूने सामने साथ ने मुला फरमाया था असदुन हदूम खैरुम मिन फितनतिन तदूम अगर को चिरी दड़ भाड़ी दड़ शीह बादशाह बच्चे ने यो वरी भलोआ ला कानूनियत का घट में घट जंग जो को कानून तो हुंदो ना जने शीह हुंदो तो कोई ना कोई कानून तो हुंदो ला कानूनियत का यो भलो आई को पावरी अक्ते जो है वो फरमाता आदिल सुल्तान जालिम सुल्तान का भलो आदिल सुल्तान जालिम सुल्तान का भलो ऐ को फरमाता था इंसान जी तमाम सआदत आदिल सुल्तान जी इताअत आदिल सुल्तान जी इताअत अब ये जो दीन यो दीन नज़्म जो दीन इनायत सही मुझे घर जी गिटिया मुझी मर्जी है मां उते जो थोड़ो अॻिते करे छॾियो आहे न बाबा ये गिटिया सभिनी जी आहे सभिनी जी आहे इन रस्ते जा कानून आहिनि कुझु त फितरी कानून जेके आहिनि उहे दीन ठाहे छॾिया आहिनि रस्तो हलण जो विच में कोई माण्हू वेही नथो सघे वेहण जाइज़ न आहे रस्तो देखो हम ठेलो लगा दो बाबा ये रस्तो हरण वाला जायज कोने तुझे लाए शरीयत दी चले जायज ना हो हरण वाला जो हुआ दीन मुआशरे में शरीयत के जरिए पूरो नज़्म कायम होगा मुनज़्ज़म एक रिवायत है तरह आखिरी इमाम ईंदो जेके कुछ कम कंदो उन मां हिकु ॿ तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ कयां थो सलवात पढ़ो मोहम्मद जेके हिकु ॿ कम कंदो उन मां हिकिड़ो ॿुधायो मौला जेको आहे उहो जेके घर जिन को वरी गैलरी जेको आहे ॿाहिरि रोड ते इहे कढी छॾी आहे मौला इहे सभु गैलरियूं ठाहे छॾी सब गैलरी उठाए इन करे त इन्हनि जेको आहे वो रोड रस्ते जो जेको हवा आहे जेको फ़ज़ा आहे वो बंदि करे छॾी तो घर के ना है को ई सभिनी जो आहे सभिनी अवाम जो आहे अवाम जे हुजण जे करे इमाम जी मिल्कियत आहे तंहिंजे करे तव्हां ज़बरदस्ती वो वधाए नथा सघो वधाईंदो न जायज़ न आहे तव्हांजो असांजा अक्सर देखे असां अजीब जेको आहे उहो आहियूं जेके चइजे त ख़ासि तौर ते बड़े सगीरे जा मुसलमान अजीब आहिनि असां हिकिड़ो मौलवी साहब हुयो फिल्म जे कंहिं एक्टर खां चंदो वठो जॾहिं हुनखे चंदो घुरे मस्जिद आहे कल तो जो है वो जुमे जो खुतबे में चयो पियो त फिल्मूं हराम आहिनि इहे सभु हराम आहिनि जेको कमाईंदो हराम आहे वरी चंदो ई वठण जे लाइ वरी मूं वटि कयो आहे ख़बर जवाब छा ॾिजे जवाब छा ॾिजे तूं चंदो ॾे असां इहो मस्जिद में इस्तेमालु न कंदासीं हिन सां असां लेटिन ठाहींदासीं वासुल ठाहींदासीं अजीब असांजी जेको आहे नफ़्सियत अजीब असां जो दीन खे बणाए छॾियो बाबा जो रस्ते खे तो रोक कई आहे हिन जो हिन दुनिया में को पुछाणो के रस्तो आम सभिनी जो आहे हिन ते बीही रहण उहो ॾोहो आहे हलो बाबा तव्हां हलो असांखे अजीब जेको लॻंदो आहे जो रोड ते ठेलो बीठो आहे वरी अचे कार ॾियारे अथई वरी उते ई बीठी जेको आहे वठे थो पियो पोयों जेको आहे उहो लाइन लॻी वई आहे
अरे वो थोड़ी देर पियो ना था, पूछो भी है मैं 2 रस्तों बंद कयो ऐसा मुझे तो देना मैं अल्लाह थोड़ी कुछ ये के मां जब मामला देखिए रसद होते गुमती विदा जीना तुझे हर अमल के बारे में अल्लाह पूछंदो। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्होंने वटि हिकिड़ो आयो माण्हू नयो मां मुस्लमान थियो। रसूल अकरम ने पंहिंजे हिकिड़े साहबी खे चयो त हिनखे कुझु दीन ऐं क़ुरान सेखार। उहो न कुंड में वठी वियो मस्जिद जे कुंड में वठी वञण खां पोइ चयईंसि त क़ुरान में जी आयत है फमन यअमल मिस्काल ज़र्रतिन खैरन यरा वमन यअमल मिस्काल ज़र्रतिन शररन यरा। ज़रे बराबर नेकी कंदो उन जे महफ़ूज़ आहे, ज़रे बराबर अगर जो को आहे उहो कंदो उन जो पुछाणो थियो। हिनखे हैरत जेको आहे थी ज़रे बराबर नेकी ज़ाया न थी। साहबी चयो क़ुरान में जे अल्लाह ताला पाण फरमायो जे ज़रे बराबर को हुजे पुछा थी मुझे तो जे बस मुझे ना काफ़ी अदे मूंखे सभु वठंदा इहो चई ॿाहिरि निकिरी वियो। ईसा बि हैरत में रसूल अकरम वटि आयो, या रसूल अल्लाह तव्हां हिनखे मोकिलियो हुयो, हिनखे ॿ जुमला ई पढ़ाया मां जेको चई त बसि मुंहिंजे लाइ काफ़ी आहे। ज़रे बराबर नेकी पुछी वेंदी, ज़रे बराबर गुनाह में कुझु का पुछाणो थींदो। रसूल अकरम सम्झी विया ऐं फरमाया रजा फ़क़ीहन, इहो बाक़ाइदा दीन में फ़क़ीह बणिजी मोटी वियो आहे। ज़रे बराबर नेकी कल तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ करे चुको आहियां। पाणी इंसान पाणी चुको आहे उहो रवैया इंसान जेके महसूस करे थो 70% पाणी आहे। ज़रे बराबर नेकी रुगो कंहिंजे खिलाफ अगर अख में छिपींदे तुझे अंदर मौजूद जो वजूद आहे पाणी जो का वो असर महसूस तो करे रिकॉर्ड तो थे रिकॉर्ड तो असा जो मुआशरो आस्ते 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 जी पियो सिविक सेंस विञाईंदो ऐं अज़ियत पसंद बणिजी अज़ियत पसंद ॿिए खे तकलीफ़ ॾेई मज़ो वठो। ऐं इहो एतिरे क़दुरु थी वियो आहे जो हाणे सॼे नसुलनि में बि ॿारनि में बि इहो ट्रांसफर थी थिए अज़ियत ॾेई मज़ो वठो। ॿार आहे गलीअ में ॿिठो आहे ऐं वीचारो कुतो गुज़रियो न आहे कुतो रड़ थो करे हिनखे पसंदि अज़ियत पसंद असांजे नसुलनि में सरायत करे कंहिंखे तकलीफ़ ॾेई मज़ो था वठो। हालांकि मज़ो आहे कोन, दीन चवे थो त कंहिंखे तकलीफ़ ॾेई न कंहिंजे लाइ आसानी पैदा करे मज़ो वठो। असुल मज़ो अथई असुल मज़ो अथई हुनमें। कूफे जो बाज़ार हिकिड़ो पोड़ो शख़्स जेको आहे गुज़रियो पियो कंदे वीचारो वञे थो पियो। बाज़ार आहे जंहिंमें कतल विकामजी पई आहे। हिकिड़ो छोकिरो नौजवान बीठो दुकानदार हुनखे शरारत लॻी जेको आहे खेती करे हुनजे पोयां हुन पोड़े हणी वञे। हुन पोड़े पोइते ॾिठो ॾिठई छोकिरो आहे बग़ैर कुझु चवण जा पाड़े में ॿियो दुकानदार उन हिन छोकिरे नौजवान खे ॾिठो पिए सो वादो थी आयो ऐं चयईंसि तोखे ख़बर आहे तोखे खिड़कीअ ते पोड़ो कोई ऐं पोड़ो न थी इहो अली इब्न अबी तालिब जे फ़ौज जो सिपह सालार माले बेशतर थी जे हाणे हिनखे जे पोइ ख़बर न आहे अलाए छा थींदो ख़बर न आहे अलाए छा थींदो छा कंदो ये भगो जो पापा मतलब वही माफी वठाऊं बोले तो गोली ॾिठे त जेको आहे मालिक अशकर
जो घोड़ो बाहर बैठो आहे पाण जेको आहे वो अंदर मस्जिद में नमाज पढ़े नमाज कोई वक्त कोन्हे नमाज ये जे पोयो में रहियो वीचारो ख़ौफ़ में नौजवान जॾहिं मालिक इस तरह नमाज पूरी कई त हीअ अॻिते वधे माफ़ कजो मूंखे ग़लती थी वई मां तव्हांखे सुञातो न हज़रत मालिक अशतर फरमायो माफ़ त मां उन ई वक़्तु तोखे करे छॾियो जॾहिं ॾिठमि त नौजवान ऐं हीअ नमाज़ जो वक़्तु कोन्हे मां हिन मस्जिद में आयो इन करे आहियां ताकि बरक़ात नमाज़ पढ़ी तुंहिंजे बख़्शिश जे लाइ दुआ कयां तुंहिंजे बख़्शिश जे लाइ दुआ कयां ॿिए खे आसानी ॾेई ॿिए जे लाइ मग़फ़िरत घुरी ॿिए जे लाइ नेकी घुरी नेमत घुरी ॾिसो त असुल मज़ो छा आहे असां आफ़ियत पसंदि कंदा अज़ियत पसंद दीनी मज़हब दीन मज़हब खे असां अज़ियत बढ़ाए छॾियो आहे जेसि ताईं को शिया सुन्नी खे अज़ियत न ॾिए तेसि ताईं मज़ो नथो अचे जेसि ताईं सुन्नी कोई वहाबी खे अज़ियत न ॾिए तेसि ताईं मज़ो नथो अचे वहाबी जेसि ताईं पंहिंजे शिर्क जे फतवाउनि सां ॿियनि खे अज़ियत न ॾिए मज़ो नथो अचे असांजा तमामु ख़तीब अक्सर जेके आहिनि उहे अज़ियत पसंदि कनि ऐं ॿिए खे अज़ियत हीअ ख़तीब खे थो ॾिए मज़ो हेठां वारा सुभाणे सलवात पढ़ो मोहम्मद लगे ईअं थो त ही रहमत लिल आलमीन जा उम्मती न आहिनि ही जब त जेको आहे ज़हमत लिल आलमीन जा उम्मती बणिजी असांजी दिलियूं वञनि थियूं नंढियूं थींदियूं वञनि थियूं नंढियूं थींदियूं थोरी थोरी ॻाल्हि ते जेको आहे उहो हिक ॿिए खे काफ़र हिक ॿिए खे मुशरिक हिक ॿिए सां झगड़ो भाउ भाउ सां पीउ पुट सां पाड़े वारो पाड़े वारे सां अज़ियत पसंद उम्मत बणिजी अज़ियत पसंद कुछ ॻाल्हियूं हुन में तव्हांजे ख़िदमत में अची कयां थो हिकिड़ो दफ़ो सलवात पढ़ो असां वटि दीन खे सम्झाइण जे लाइ पैसा कंदा आहियूं उसूल दीन शुरू हुजे उसूल दीन अक़ीदा तौहीद अदल नबूवत इमामत तयार इन जो ताल्लुक़ इंसान जे दिलि सां इंसान जी क़बूल करे कुछ अमल आहिनि जंहिंमें असां जेके असां फुरूअ दीन चऊं था नमाज़ रोज़ो हज ज़कात ख़ुम्स जिहाद अमर बिल मारूफ नही अनिल मुनकर ऐं तवल्ला तबर्रा असां जेके अहले बैत जा मञण वारा आहिनि जेके रहमत लिल आलमीन जे उन उम्मत जा उम्मती आहिनि उन्हनि हिन तवल्ला तबर्रा खे बि अज़ियत बणाए छॾियो तवल्ला छा आहे आख़िर तबर्रा छा आहे ज़रा गौर फरमाइजो तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु कयां थो त असांजो मेंबर अक्सर उन्हनि जे हवाले रहियो आहे जिन बाक़ाइदा कॾहिं दीन त सिखियो ई कोन्हे दीन जे कंहिं मदरसे में विया ई कोन्हे दीन कीअं आयो आहे उन्हनि वटि उहा ख़बर न आहे ऐं जदीद लिहाज़ खां मैट्रिक पास मस हूंदा आहिनि न दुनिया जी ख़बर न दीन जी ख़बर जॾहिं हेठों वेहारो माण्हू वीचारो नंढे लाइ खां वठी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधंदो ईंदो हुजे हाणे जो नई ॻाल्हि ॿुधाए त वाह सुठी हीअ फ़िलहाल त हुनखे ज़हन में अचे थो न बाबा इहा ॻाल्हि ईअं किथे इन करे तहक़ीक़ लाज़मी तहक़ीक़ कयो इमाम ख़मैनी फरमायो त दीन असांजे मुआशरे में मुसाफ़िरनि वांगुरु घुमंदड़ मुसाफ़िर कोई घुमी वञे कोई कोन सुञाणे सदा केरु दीन खे असां कोन था सुञाणूं अगरि दीन खे सुञाणंदा हुजूं त असांजो हीअ हाल न हुजे मक़ामी सतह ते तबल्ला छा आहे तबर्रा छा आहे तबल्ला लफ़्ज़ विलायत मां आहे तबर्रा लफ़्ज़ बराअत मां आहे
तवल्ला विलायत, विलायत यानी जेको ज़वली चवणो, विलायत यानी वो साॻियो ई ऐलान जेको गदीरत थियो, मन कुंत मौला व फ़हादा अब्दुल मौला, जंहिं जो मां सरपरस्त आहियां, आका आहियां, उन जो सरपरस्त अली इब्न अबी तालिब। तवल्ला जी माना है अल्लाह रसूल ऐं इमाम जे विलायत यानी सरपरस्ती में जिंदगी गुजारण। तवल्ला है अल्लाह रसूल इमाम जे सरपरस्ती में जिंदगी गुजारण। सरपरस्ती में जिंदगी गुजारण मतलब छा है? जी वो चवे तो वो जिंदगी गुजारण, ॿियनि लफ़्ज़नि में इताअत में जिंदगी गुजारण। अल्लाह रसूल ऐं इमाम जे इताअत में, उन जे इताअत जे साए में जिंदगी गुजारण जो नालो तवल्ला है। ऐं ज़ाहिर आहे इहो तॾहिं थींदो जॾहिं अल्लाह रसूल ऐं इमाम जे दुश्मन जे इताअत में निकिरंदासीं, वरना तो कोन थींदो। इहो जेको अल्लाह रसूल ऐं इमाम जे दुश्मन जे इताअत सरपरस्ती ऐं विलायत मां निकिरनि था, इन निकिरण जो नालो आहे तबर्रा, ऐं इन इताअत में जिंदगी गुज़ारण जो नालो आहे तवल्ला। असुल दीन इहो, असुल दीन में तवल्ला ही आहे, तबर्रा ही। सलवात पढ़ो मोहम्मद वाले। चंद मिसाल ॾियां ताकि ॻाल्हि आसान थिए, ज़हन में वेहे सही यादि आसान। फिरऔन जे इताअत मां इंसान निकिरंदो त तबर्रा आहे, मूसा अलैहिस्सलाम जे इताअत में जिंदगी गुज़ारींदो त इहो तवल्ला आहे। तवल्ला कंहिंजे इताअत में जिंदगी गुज़ारण, तबर्रा कंहिंजे इताअत में निकिरी अचणु। निमरूद जे इताअत मां निकिरंदो त इहो हुनजो तबर्रा आहे, इब्राहिम जे इताअत में ईंदो त इहो तवल्ला आहे। अबू लहब अबू सुफियान जे इताअत मां निकिरंदो त इहा हुनजी तबर्रा आहे, रसूल अकरम जे इताअत में जिंदगी गुज़ारींदो त इहा हुनजी तवल्ला आहे। इन करे पाण हिकिड़ो जुमिलो फरमायो हुयो ऐं हिन हिकिड़े जुमिले में सभु कुझु आहे। हिकिड़ो जुमिलो फरमायो पाण पहिरें ख़िताब में, जेको अवामी ख़िताब आहे, पोइ सफ़ा ते चढ़ी चुका रसूल अकरम जन कहिड़ो ख़ुतबो ॾिनो, पहिरियों जेको ऐलान कयो पंहिंजे नबूअत जो नंढड़ो जुमिलो हुयो, हुन में हर शइ क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहू। क़ूलू बि माने ज़बान ते न आहे, असां हर शइ खे ज़बानी बणाए छॾियो, हर शइ ज़बानी आहे असां। क़ूलू यानी छा? अक़ीदो रखो, ईमान रखो। ला इलाहा यानी छा? बुत परस्ती जे निज़ाम मां निकिरी अचो। इल्लल्लाह यानी छा? रिसालत जे निज़ाम में अचो। हू तबर्रा आहे, ही तवल्ला आहे। हू तबर्रा आहे, तवल्ला आहे। बाबा तबर्रा तवल्ला जो ज़बान सां कोई ताल्लुक़ कोन्हे। ज़बान सां कुझु चवण जो ताल्लुक़ आहे ई कोन। सभु अमल आहे। असां हर शइ खे, दीन जे हर शइ खे ज़बान बनाए छॾियो आहे। तंहिं करे चवंदा नमाज़ पढ़ूं था, क़ुरान में जिक्र करे चयो कोन त नमाज़ पढ़ो, क़ुरान चयो अक़ीमु सलात, नमाज़ क़ाइम कयो। असां जी न सम्झूं था इहो सूरह हम्द पढ़णु, फलाणी शइ पढ़णु, फलाणी शइ पढ़णु, बसि इहा ई नमाज़ आहे। ऐं जॾहिं क़याम में बीहंदा आहियूं तॾहिं बि ख़बर कोन पवंदी आहे त बीठा छो आहियूं। जॾहिं झुकंदा आहियूं रुकू में तॾहिं बि ख़बर कोन पवंदी आहे त रुकू छा आहे इहो। सजदे जी बि ख़बर कोन्हे। काई आमाल जेके नमाज़ में उनजी काई रुहानियत जी काई ख़बर कोन्हे। सिर्फ़ रटा जुमिला दोहराए चवंदा नमाज़ पढ़ी सघे। वाकई नमाज़ पढ़ी आहे पर क़ाइम कोन थी, क़ाइम कोन थी। असां हर शइ खे ज़बान बनाए छॾियो, हर शइ खे ज़बान बनाए छॾियो। अली इब्न अबी तालिब मौजूद आहिनि, कूफे में मौजूद आहिनि। हाणे मुआविया जे इताअत मां निकिरण तबर्रा आहे, अली जे इन सरपरस्ती में ज़िंदगी गुज़ारण तवल्ला आहे। करबला आहे, यज़ीद जे इताअत मां निकिरण तबर्रा आहे, करबला में अची इमाम हुसैन जे साए में ज़िंदगी गुज़ारण इहो तवल्ला आहे।
तवल्ला ही तबर्रा है असां वटि छा थी वियो हुयो तबर्रा जो माना छा थी वियो हुयो असां वटि ॼण त इहो थी वियो आहे तबर्रा माना लानत जॾहिं त लानत ॿी शइ आहे तबर्रा शइ थी लानत ॿी शइ तबर्रा ॿी शइ असां जॾहिं विरायो होसीं ही थिया उसूल दीन इन जो मतिलबु आहे त इन्हनि ते दिलि में ईमान रखणो आहे ही इन फुरूअ दीन इन्हनि ते अमल करणो आहे नमाज़ अमल आहे रोज़ो अमल आहे ज़कात अमल आहे थींदे थींदे तव्हां जो जेको आहे उहो तवल्ला बि अमल आहे तबर्रा बि अमल आहे ज़बान जो को तालुक ई कोन्हे ही अमलनि जो आहे फुरूअ दीन आहिनि उहे जेके सभु अमल आहिनि ज़बान सां जो कोई तालुक कोन्हे लानत छा आहे इहो तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु कयां ऐं जेको मसइले खे अॻिते वधायूं हिकिड़ो दफ़ो सलवात पढ़ो मुहम्मद वारे लानत छा आहे असुल अरबी लानत क़ुर मजीद में जॾहिं लफ़्ज़ लानत आयो उन वक़्तु अरबी इन जी माना छा आहे लानतुल्लाह अलल क़ौमिल काज़िबीन कूड़नि ते अलाह जी लानत यानी छा लानत यानी छा लानत जो मतिलबु आहे अल्लाह इन्हनि खे पंहिंजे रहमत खां परे रखे बददुआ आहे छो त का दुआ थींदी आहे कंहिंजे हक़ में हुनखे चवणो भली दुआ का थींदी आहे कंहिंजे ख़िलाफ़ उनखे चवंदा आहियूं असां बददुआ ही लानत असुल में बददुआ आहे अल्लाह जी लानत हुजे कूड़नि ते उनजो मतिलबु छा आहे अल्लाह तबारक व तआला कूड़नि खे पंहिंजे रहमत खां परे रखे बददुआ अच्छा कुरान मजीद में बि आहे अहादीस में बि शिया सुन्नी सभिनी मिसाल तौर हिकिड़ी रिवायत तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु कयां थो सही बुखारी में रिवायत है रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने में हूंदे हिकिड़े दिन पाण फरमायो त को फलाणी मदीने जे फलाणी जाइ खां वठी फलाणी जाइ ताईं इहो मुंहिंजो हराम मदीनो फलाणी जाइ खां वठी फलाणी जाइ ताईं इहो मुंहिंजो हराम इन में कंहिं बि क़िस्म जो फुसूक कंहिं बि क़िस्म जो जहिड़ो हराम इन मां कोई पन जेको आहे सॾो जेको आहे कटे बि नथो सघे इन मां काई पत्थर खणी ॿाहिरि नथो वञी सघे ॿाहिरि खणी वियो आहे त वापसि आणो पवंदो ऐं पाण फरमाइनि था इन मदीने में रहण वारनि खे अगरि कोई ख़ौफ़ ज़दा करे ऐं मदीने में फसाद बर्पा करे हाणे फरमाइनि था हुन ते अल्लाह जी बि लानत आहे मलाइकनि जी बि लानत आहे ऐं लानत करण वारनि माण्हुनि जी बि लानत आहे सही बुखारी इहो कोन चयो त बाबा इहो मुस्लमान आहे या काफ़िर आहे न जंहिंजो ही अमल आहे इन करे लानत उन दौर में बददुआ आहे लेकिन हलंदे हलंदे असां वटि छा आहे लानत हिन वक़्तु बददुआ आहे कोन हिन वक़्तु तौहीन बणिजी वई तौहीन थी वई कीअं तव्हां ॾिसो असां वटि सिंधीअ में हिकिड़ो तौहीन जो तरीक़ो आहे उहो आहे बुझो ॾियणु कंहिंखे बुझो ॾियणु तौहीन आहे हुनजी बेइज़ती हुनजी इज़त ख़राब था कयो तौहीन आहे ऐं इनखे उर्दू वारा चवंदा आहिनि लानत दिखाना इन जो ॿुधो आहे लानत असां वटि हाणे उहो असुल मफ़हूम ई गुम थी वियो आहे हाणे जेको आहे उहो तौहीन बणिजी वई आहे ऐं जॾहिं तौहीन बणिजी वई आहे त यादि रखो अहले बैत जी सीरत इहा आहे त कंहिंजी बि तौहीन जाइज़ न आहे केॾो वॾो मुजरिम केॾो वॾो मुजरिम छो न हुजे पर हुनजी तौहीन जाइज़ न आहे हुनजी सज़ा पंहिंजी जाइ ते आहे जेका कानून में आयो सज़ा मिलंदसि तौहीन न आहे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जो फरमान आहे अली अलैहिस्सलाम खे या अली
तमाम कातिल अशकल अव्वलीन वल आखिरीन जेके गुजरी विया आहिनि जेके गुजरंदा सभिनी मां वधीक बदबख्त तरीन इंसान मुला जो कातिल इब्न मुलजिम रसूल अकरम जी ज़बानी बदतरीन बदबख्त तरीन इंसान है दुनिया जो। अच्छा मौला के ज़रब लगी मौला के खड़ी आया ही कूफे में जो है वो फरार जे लाइ रस्तो अख्तियार जो करो माण्हू जो पकड़े वठी आयसि मौला जे मौला साम्हूं बीठो वॾो बीठो असांखे अगरि मिली वञे त असां छा कंदासीं सज़ा अलहदा है वो अॻ में तो ही न कंदासीं। मिसाल तौर सां वटि हिकिड़ो रवाज हूंदो पुराणे दौर में बादशाहनि जो जंहिंखे जेको अख़बार करणो हूंदो जीअं सिंधी में चवंदा आहिनि त हुनखे कारो करे गॾ ते घुमाईंदा हुआ सज़ा ॾियणी आहे त उहो न आहे मुजरिम खे सज़ा ॾेई थी सघिजे तौहीन नथी करे सघिजे मुजरिम आहे सज़ा ॾियोसि तौहीन न आहे। इब्न मुलजिम पकड़ियो बीठो आहे मौला ने ॾिसी सिर्फ़ु हिकिड़ो जुमिलो फरमायो मौला फरमायो ए इब्न मुलजिम छा मां तुंहिंजो भलो ईमान न ॾिसी छा मां तुंहिंजो बुरो ईमान ॻाल्हाइणु चाहे पियो लेकिन फरार ऐं वरी मौत जो साम्हूं ॾिसे थो तंहिंजे करे ख़ुश्की चढ़ी वियसि हली ज़बान हलेसि नथी आवाज़ निकिरेसि कोन थो। उन वक़्तु हकीम जे चवण मुताबिक़ त मौला जे ज़ख़्म जो मुआइनो कयईं ऐं चई त ज़ख़्म गहरो आहे तलवार में ज़हर लॻल आहे बचणु मुश्किल आहे लेकिन अगर खीर में कुछ माखी विझी शरबत ठाहे अचो प्यारो शायद दर्द कुछ घट थिए हाणे को दवा वारो प्यारो शरबत उहो मोला जे साम्हूं मोला जॾहिं ॾिसो ॻाल्हाए नथो सघे मोला फरमाए शरबत न प्यारो शरबत न प्यारो। यादि रखो इन खां पोइ मोला जे घर में को खीर कोन्हे को वधीक नई माखी आहे इहो आहे बसि इहो ई बाबा इनजी सज़ा पंहिंजी जाइ ते क़ाइम आहे। अली अलैहिस्सलाम पाण वसियत कई इमाम हसन खे त हिन मूंखे हिकु ज़रब आहे मां चयो रहियुसि त पाण इंतकाम कंदुसि न त तव्हां इन हिकु ज़रब जो इंतकाम सज़ा पंहिंजी जाइ ते क़ाइम आहे दुनिया में आख़िरत में लेकिन बद अख़लाक़ी ऐं कंहिंजी तौहीन जी इजाज़त अहिड़े वे त कॾहिं बि न ॾिनी आहे। अख़लाक़ पंहिंजो क़ाइम रखो नेकी पंहिंजी क़ाइम रखो भलाई पंहिंजी क़ाइम रखो तव्हांजो अंदर पाक हुजणु खपे तव्हांजी ज़बान पाक हुजणु खपे। अजीब कोन आहे इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलातु वस्सलाम जो सलवात पढ़ो मोहम्मद मोला फरमाइनि था त अगर मूं वटि मुझे बाबा जो कातिल उहा तलवार अमानत रखे जैसा मुझे बाबा के शहीद कयो थई तॾहिं जॾहिं वापसि घुरंदो त हीअ अख़लाक़ असांजो मसइलो इहो आहे त असां कंहिंखे मुजरिम सम्झूं था त सज़ा जे बजाय तौहीन था कयूं तौहीन जी इजाज़त आहे कंहिंजे बि तौहीन जी इजाज़त कोन्हे। अच्छा हिकिड़ो मिसाल ॾियां थो तव्हांजे ख़िदमत में वधीक तव्हांखे जेको ॻाल्हि सम्झ में जेको तो सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद सन 61 हिजरी में इमाम हुसैन जी शहादत थी 63 हिजरी में हिकिड़ो साल गुज़री पोइ मदीने वारनि यज़ीद जे ख़िलाफ़ क़याम कयो यज़ीद जी बैत टोड़े छॾी अंज़ला वसीले मलाइका जे हुन क़यादत में जेको आहे उहो क़याम कयो यज़ीद उतां लश्कर मोकिलियो इन लश्कर जो सरबराह जेको आहे मुस्लिम इब्न अक़बा
ऐं नायब सरबराह जेको आहे वो हसीन बिन नुमैर जो करबला में हुयो, वॾे फ़ौज जे हिसे जो सरबराह हुयो। घणनि शहीदनि जी शहादत में हिन जो हिसो आहे, ख़ासि तौर ते हज़रत अली अकबर जी शहादत में बि हिन जो हिसो आहे। इन मदीने ते हमिलो कयो, मदीने जी इज़त बर्बाद कई, जंहिंजे लाइ रसूल करीम फरमायो त हिन मां सलो पटण बि पत्थर खणण बि जाइज़ न आहे। ऐं जेको हिते फसाद बर्पा करे ऐं मदीने वारनि खे सिर्फ़ खौफ़ जगाड़े उन ते अल्लाह जी लानत, मदीने वारनि जो क़त्लेआम कयो। तेसि ताईं जो मदीने में जेके ख़वातीन हुयूं उन जी इस्मत जेका आहे उहा लुटी। मस्जिद नबवी में घोड़ा बंद 3 ॾींहंनि ताईं मस्जिद नबवी जेको आहे नऊज़ बिल्लाह घोड़नि ॿधण जी जाइ थी वई। अज़ान 3 ॾींहंनि ताईं कोन आई। सिर्फ़ उनखे ज़िंदगी जी अमान मिली जंहिं इहो इतरार कयो त मां यज़ीद जो ग़ुलाम आहियां। बस इहो लश्कर मदीने खे ईअं मदीने जी बेहुरमती कंदो वञी जेको आहे उहो मके ताईं पहुतो। मके ते हिन हमिलो कयो, मके जो मुहासिरो थी वियो। अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर जेको आहे अंदरि ऐं खाने काबा ते जेको आहे बाक़ाइदा पत्थर उछलाया विया, बाहि उछलाई वई, जंहिंजे करे खाने काबा उनजी जेको आहे उहो काफ़ी नुक़सानु थियो। अञा मके जो इहो मुहासिरो जारी हुयो त यज़ीद मरी वियो, जहन्नम मरी वियो। इतला पहुतो मके मदीने हिन लश्कर ताईं। लश्कर टोटल जेको 2000 जो लश्कर, हिन जो अमन अमान ख़राब थी वियो। इन करे त सॼो अरब जेको आहे उन दौर में यज़ीद जे ख़िलाफ़ हो। अमन अमान सॼे लश्कर जो ख़राब थी वियो। मुस्लिम इब्न अक़बा हक़ में मरी वियो। हाणे सरबराह जो हसीन बिन नुमैर। बाक़ी जेके शाम मां आया उन्हनि खे केरु माण्हू सुञाणे कोन त केरु आहे। ऐं अरब जे दस्तूर जे मुताबिक़ निकाह चहिरे ते कंहिंजो वञ जेको आहे उहो महिमान थी पनाह वठि, कोई मसइलो कोन्हे हुनजे लाइ। मसइलो आहे सिर्फ़ु हिकिड़ो हसीन बिन नुमैर जे लाइ। इन करे त सॼो अरब सुञाणे, सॼो अरब सुञाणे। इहो ई हसीन बिन नुमैर जेको करबला में हो, इहो ई हसीन बिन नुमैर जे मदीने जी इज़त बर्बाद कई। सभु सुञाणनि, सभु। ही काॾे वञी किथे वञे पनाह, ही कंहिंजी पनाह। आख़िर सोचे सोचे हिनखे सिर्फ़ु हिकिड़ो घर नज़र आयो, सिर्फ़ु हिकिड़ो घर नज़र आयो। चहिरे ते पर्दो विझी इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलातु वस्सलाम जे घर अची। मौला जी वॾी मुताक़ा हुई महिमान रहण जे लाइ। मौला हिनखे आराम सां गुज़र आयो। पूरो 1 महीनो इमाम ज़ैनुल आबिदीन जो महिमान रहियो, पूरो 1 महीनो। जॾहिं हालात कुझु चुका, वरी हुकूमत बनी उमैया जे लाइ कुझु बहितर थिया त हिन सामान ॿधो ताकी वापसि शाम वञा। ऐं हिनखे ज़हन में इहो त मुंहिंजे चहिरे ते सुञाणो कोन। मोकिलण जे लाइ ॿोला वटायो अली इब्न हुसैन, मां वञा थो शाम ऐं शायदि तव्हां मूंखे सुञातो न हुजे, इन करे तव्हां अहिड़ी ख़िदमत कई आहे मुंहिंजी। अगरि सुञाणो आहे त शायदि इहा ख़िदमत न कयो आहे। मौला फरमाइनि था त ए हसीन इब्न नुमैर, मां त तोखे उन वक़्तु ई सुञातो हो जॾहिं पहिरियों दफ़ो तूं मुंहिंजे दरवाज़े ते आहीं। पाण फरमाइनि था करबला में असां तुंहिंजा महिमान हुयासीं, उते उहो तुंहिंजो किरदारु हुयो। हिते तूं असां अहल बैत जो महिमान आहे। हीअ असां अहल बैत जो किरदारु आहे। बाबा सज़ा वठी जाइ ते क़ाइम आहे, लेकिन अखलाक जो रवैयो अहले बैत चवनि था भले कातिल हुसैन हुजे, अखलाक जो रवैयो तव्हांजो भलो हुजणु घुरिजे।
अखलाक़ी रवैयो बेहतरीन हुजण घुर्जे। ऐं जेको चवे थो त मां अखलाक़ जो रवैयो भलो न रखंदुसि, अहिड़े में उनजी मज़म्मत था कनि। हिकिड़ो माण्हू आयो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे साम्हूं, ऐं चवण लॻो साईं अगरि नेकी ना हल सां कई वञे त नेकी बर्बाद थी वेंदी। हिन जो मतिलबु आहे त हर कंहिं सां नेकी न करो, नेकी ॾिसो। भला फरमायो न, ईअं न पाण फरमायो नेकी त हूंदी वॾा थोरे मींहं वांगुरु। इहो मींहुं हर जाइ ते वसंदो आहे, इहो कोन ॾिसंदो आहे त हीअ ज़रई ज़मीन आहे, हीअ रोड आहे, हीअ ढेर आहे, हीअ आहे, हीअ आहे। न, बारिश हर जाइ ते पवंदी आहे। पोइ हर जाइ जो पंहिंजो ज़र्फ़ आहे त इहे मींहं जा ये पानी जेको आहे पंहिंजे अंदरि जज़्ब करे सलादो कुटाए या ढेर वांगुरु जेको आहे बदबू थो कढे। इहो हर कंहिंजी पंहिंजी आहे, लेकिन नेकीअ खे मींहं वांगुरु हुजणु घुरिजे, बारिश वांगुरु हुजणु घुरिजे। बाबा जेसि ताईं दिलि मां कुदरतूं मुआशरे में नथियूं निकिरनि, मुहबतूं नथियूं अचनि, ही मुआशरो आस्ते आस्ते असियत पसंद बणजंदो, जहन्नम बणजंदो थो वञे, जहन्नम बणजंदो थो वञे। अगले में त चवनि था तोखे हमेशह नेकी नेकी करणी, अॻियों छा थो करे हिनखे ॾिसी न, अॻियों छा आहे हिनखे ॾिसण जी ज़रूरत कोन्हे। तोखे ॾिसण जी ज़रूरत आहे त तो वटां नेकी निकिरे थी या नथी निकिरे। सलवात पढ़ो मोहम्मद वाले। इन करे ही जेको असां वटि लानत है हिन वक़्तु, या तौहीन है या उन माना में हाणे रही कोन्हे। ऐं ख़ासि तौर ते वरी जेको नालो बणिजी वई आहे लानत, कोई चए फलाणे ते लानत, कोई चए बेशुमार, इहो अहल बैत जी सीरत में आई कोन्हे। इहो अहल बैत जी सीरत आई कोन्हे। अहल बैत कॾहिं अहिड़े क़िस्म जो जेको आहे उहो रवैयो कंहिं सां बि इख़्तियार न आहे। बददुआ आहे, ठीकु आहे, जेके तूं बददुआ जे लाइक़ चवे थो, बददुआ तो अकेले में कबी आहे, बरकत निमाज़ जो पढ़, भले बददुआ कर जंहिंजे चाहे थो, लेकिन नाम उठाए लानत, छो त लानत हाणे तो ई नथी वञे, जाइज़ ई कोन्हे। बाबा इहो अहल बैत जी सकाफ़त ई न आहे। असां वटि जेको आहे मिंबर ते उहे आया जिन खे पाण खे दीन जी ख़बर कोन्हे, तंहिंजे करे पोइ उन्हनि अहिड़ियूं शयूं जेके आहिनि उहे कयूं जेके मुआशरे जे नज़्म खे ख़राब कनि। जॾहिं त दीन आयो आहे मुआशरे जे नज़्म खे बहितर करण जे लाइ, नबी आयो ईसाइन यहूदिन साबिन खे गॾाए मुआशरो ठाहिण जे लाइ। असां मुस्लमान पाण कोन था ठहूं, असां मुस्लमान सां ठहण लाइ तयारु कोन आहियूं। चऊं था त रहमत लिल आलमीन जा मञण वारा आहियूं, जॾहिं त असां पाण आलमीन जे लाइ रहमत बणजंदा। सलवात पढ़ो मोहम्मद वाले। इन्हनि शयुनि मां हिकिड़ी ॿी शइ मां जल्दी जल्दी वो ही हुआ त असांजी स्टेज हर उन माण्हूअ खे जंहिंजो अहल बैत जे बारे में हिन जहिड़ो अक़ीदो न आहे, हुनखे अहल बैत जो दुश्मन करार ॾींदो, पोइ वरी गालियूं ॾियणु लॻंदो, इहो हलाल आहे। ऐं हाणे त हलंदे हलंदे हलाली जो हिते वञी दाइरो थियो आहे, जेको ॾाढिया नारो हणे उहो हलाली आहे, जेको ॾाढिया न हणे उहो हलाली कोन्हे। मेंबर तां ॻाल्हायूं, मेंबर तां। ऐं असां जेको आहे आम माण्हू जेके आहिनि इहे वेठा जेके आहिनि उहे मज़ो वठंदा आहिनि ॼण त ॿ कुकड़ था विढ़नि। मेंबर जो इहो कमु आहे, मेंबर जी इहा ज़िमेदारी आहे। मेंबर हुसैन, मेंबर रसूल तां ॻाल्हियूं ॾींदो कंहिंखे जंहिंखे जी न मसइले खे जेको आहे बयानु
बयान कयां तो तव्हांजे ख़िदमत में आख़िर में जेको आहे उहो तव्हांजे चङे नमूने सां सम्झ में अची वेंदो। अहले बैत सां दुश्मनीअ जो मतिलबु छा आहे? सभ खां पहिरीं इहो सम्झो, सभ खां पहिरीं इहो सम्झो, अहले बैत सां दुश्मनी जो मतिलबु इहो आहे त हर को इंसान जेको अहले बैत खे नुक़सान पहुचाइणु चाहे थो उहो दुश्मन आहे। घणा अहिड़ा आहिनि जेके मुहबत रखनि था, अक्सरियत इंसाननि जी अहिड़ी आहे जेका मुहबत रखे थी, चाहे गैर मुस्लिम ॿाहिरि मुहबत रखनि था। असांजे ॻोठ में हिकिड़ो हूंदो गैर मुस्लिम, नेरूमल नालो हुओसि, हुनजी एतिरी मुहबत हुई ऐं ॿुधी ॿुधी चुका एतिरियूं शयूं जेका थी वियूं हुअसि, हज़रत अब्बास जो नालो खणंदो त वारस थी वेंदा हुआसीं। मां पाण ॾिठा मुहबत आहे बाबा, मुहबत खां सवाइ नथो थिए। इन करे इहो चवणो त जेको मुआ अक़ीदो नथो रखे उहो अहले बैत जो दुश्मन आहे, दुश्मन न आहे। दुश्मन उहो आहे नुक़सान पहुचाइणु चाहे उहो दुश्मन आहे, वरना दुश्मन आहे। जिस जगह के सुञाणंदो ई न अहले बैत छा दुनिया आहे पई आहे जेको आहे उहो ला तादाद मज़हब दीन आहे जिनखे ख़बर न हुजे अहले बैत कहिड़ा। हाणे पहिरियों इहो आहे त अहले बैत जो दुश्मन उहो आहे जेको नुक़सान पहुचाइणु चाहे थो अहले बैत खे, बाक़ी कोई दुश्मन कोन्हे को। नंबर 2, अहले बैत जो दुश्मनीअ जा घणा सबब आहिनि, हिकिड़ो सबब न आहे, घणा सबब आहिनि। पहिरियों सबब जहालत आहे। जहालत सबब माण्हू जेको आहे अहले बैत जो दुश्मन बणिजी था वञनि। मदीनो इमाम हसन अलैहिस्सलाम जन वञनि था पिया रस्ते में, शाम मां आयल हिकिड़ो माण्हू नओं, उन पुछा कयो त केरु थो वञे त ॿुधायोसि त हसन इब्न अली आहे। जीअं हुन नालो ॿुधो हसन अलीअ जो घटि वधि ॻाल्हाइण में ॻाल्हि ॾियण में शुरू थी वियो, छो त हीउ जंहिं शाम मां आयो हुयो उते हिनखे ॿुधायो वियो आहे त अली ऐं औलाद अली दीन में फसाद करण वारा आहिनि, फसादी दीन बर्बाद करण वारा आहिनि, प्रोपेगेंडा जे असर जे तहत घटि वधि ॻाल्हाइण शुरू कयो। असां जहिड़ो ख़तीब हुजे त आरामी करार ॾे, बोला आराम सां सुकून सां ॿुधी, सुकून सां ॿुधण खां पोइ जॾहिं हुन ॻाल्हाइण ख़तमु कयो, बोला फरमायो त मुसाफ़िर लॻे थो, ॿाहिरों जो आहिनि, अगरि तोखे रहण जी जाइ न आहे त मुंहिंजो घरु हाज़िर, अगरि तूं ॿाहिरों आयो आहे मुसाफ़िर आहे, मदीने जो कोई कमु आहे मदीने में त मूंखे ॿुधाए, मां तुंहिंजी हुन में मदद कंदुसि। अगरि तुंहिंजो ज़ाती राह घटिजी वियो आहे मां तुंहिंजो ज़ाती राह ॾियण जे लाइ तयारु आहियां। अहिड़े नमूने सां मौला गुफ़्तगू कंदा रहिया एसि ताईं जो हुन पंहिंजो सामान खयो ऐं चयो हसन इब्न अली मां तव्हां सां गॾु थी मौला वटि रहियो, जेको जंहिं हुन कम जे लाइ आयो जॾहिं थी वियो हलियो, हाणे मदीने में वञे थो। वेंदे चवे थो त ए हसन इब्न अली, जॾहिं मां मदीने में दाख़िल थियो हुयुसि त दिलि में सभिनी खां वधीक अगरि दुश्मनी हुई त तोसां तुंहिंजे बाबे सां, ऐं हाणे जॾहिं वञा थो त दिलि में अगरि मुहबत आहे त तुंहिंजे बाबे जी। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो अहले बैत जो रवैयो अख़लाक़ वारो भलो आहे या असां वारो भलो आहे? हिनखे हलाल ज़ादो चवंदासीं या नऊज़ बिल्लाह, बाबा जहालत जे करे ठीकु, जहालत सबब अहले बैत जो दुश्मनी जो उन सां गॾो गॾु जेको आहे उहो बातिल अक़ीदा सबब आहे दुश्मनी जो। रसूल अकरम जो चाचो वॾो ताया अबू लहब हज़रत अब्दुल मुत्तलिब जो फर्ज़ंद आहे, रसूल अकरम जो दुश्मन थी वियो, छा थींदो हुनखे? बाबा हुनजा अक़ीदा बातिल, बुत परस्त आहे, वो बातिल अक़ीदनि जे करे दुश्मन थी वियो आहे। बातिल अक़ीदनि जे करे
मोहम्मद वाले मोहम्मद जो के दुश्मन थी सके तो उन सां गॾु गॾु जेको आहे उहो हसद बि आहे। हसद साड़ जी हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम सां दुश्मन थी पिया, पंहिंजा ई भाउ हसद जे करे बाबे जी मोहब्बत वधीक अथसि। ऐं मां जे औलाद मां बि अहिड़ा गुज़रिया। इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलाम जो भाउ इमाम जाफर सादिक जो फर्ज़ंद अली इब्न जाफर उन में जेको हारून रशीद वटि इमाम इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलाम ला उते सुते जेके ॻाल्हियूं कयूं इमाम अलैहिस्सलाम खे हारून रशीद तज करा। हाणे हिनखे छा चवंदो, छा चवंदो असां वारा ज़ाकिर छा चवंदा? इन्हनि जरियल वीचारनि खे जाहिलनि खे ख़बर ई कोन्हे त असुल तारीख़ छा आहे। इन्हनि खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको आहे उहो ॻाल्हियूं ॾियणु अचनि थियूं, पर कलाम करणु अचनि, ॾेजतो ई न करणु अचनि। इमाम जो पुटु, इमाम जाफर सादिक जो पुटु, ॿिए इमाम जो भाउ हसद जे करे दुश्मन थी पियो। इन जो मतिलबु आहे त अहले बैत जे सबब जेको आहे दुश्मनी जो हसद बि थी थो सघे, मुनाफ़िक़त बि थी सघे। अमीरुल मोमिनीन अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलातु वस्सलाम पाण जेको फरमायो आहे त रसूल अकरम मूसा इहो अहद कयो यारी मुनाफ़िक़ कॾहिं तोसां दोस्ती न कंदो ऐं मोमिन कॾहिं तोसां दुश्मनी न कंदो। इन जो मतिलबु आहे त हिकिड़ो दुश्मनी जो सबब मुनाफ़िक़त आहे, दुश्मनी जो हिकिड़ो सबब मुनाफ़िक़त बि आहे। हिकिड़ो ॿियो सबब जेको आहे हराम खोरी बि आहे, बेहराम सां भरियल आहे। करबला में आख़िरी वक़्त में इमाम हुसैन अलैहिस्सलाम ख़िताब कनि था, शिविर चयो जेको आहे उहो पंहिंजे लश्कर में लुड़कायो ताकी जेको आहे हिनजी ॻाल्हि न ॿुधी सघिजे। हाणे मूंखां चवनि था तव्हां ख़ामोश थी मुंहिंजी ॻाल्हि इन करे कोन था ॿुधो इन करे त बनी उमैया तव्हांजा पेट आराम सां भरे छॾिया। जंहिंजो पेट आराम सां भरिजी वञे उहो बि इमाम जो दुश्मन बणिजी सघे थो, उहो मासूम जो दुश्मन बणिजी सघे। हराम खोरी उन खां सवाइ लुत्फ़ हैज़ बि आहे। हैज़ जी हालत में लुत्फ़ हुनजो मुनक़द थियो उहो बि थी थो सघे। अहिड़े नमूने सां जेको आहे शैतान बि कॾहिं कॾहिं लुत्फ़ में शामिल थी थो, उहो बि सबब थी थो सघे। आख़िरी सबब से न आहे। जॾहिं एतिरा सारा सबब आहिनि कंहिंजे दुश्मन थियण जा, असांजी स्टेज कहे शाइर कसीदे सब सिर्फ़ ऐं सिर्फ़ जेको आहे उहो गारियुनि ॾियण जो जेको आहे फतवा ॾेई सघनि था, बाक़ी कुझु कोन्हे। सलवा पढ़ो मोहम्मद कंहिंखे अहले बैत जो दुश्मन करार ॾियणु ख़ुदि वॾो जुर्म आहे, वरी उनखे अहिड़े नमूने सां गारियूं ॾियणु वॾो जुर्म आहे, ऐं मेंबर ते वेही गारियूं ॾियणु इहो टियों जुर्म। असांखे पैदा थियणो कोन्हे, मेंबर असांजो आहे, मेंबर रसूल जो आहे, रसूल जे मेंबर ते वेठो आहे। बाबा अख़लाक़ सां ॻाल्हाए, गारियूं ॾियणु बंदि कर। हिकु ॿ ॻाल्हाए ॾिसो कीअं थो मेंबर सुधरी वञे। पर जेकॾहिं असां वाह चवंदासीं त मेंबर जो आहे हिकिड़ी ॻाल्हि ॾिए थो 10 ॻाल्हियूं ॿियूं ॾेई छॾियूं। मूं वटि कई विडो बयान जेके बाक़ाइदा ॻाल्हियूं ॾिनियूं ज़ाकिर बाक़ाइदा, ॿियनि खे बि न साम्हूं वारनि खे बाक़ाइदा ॻाल्हियूं। बाबा बेदार थियो, हुसैनियत जो नालो इस्तेमाल करे ऐं असां मुसलमाननि खे ज़हमत लिल आलमीन बणायो पियो वञे। रसूल अकरम त चवनि था त यहूदी ईसाई साभई गॾिजी असां रही सघूं था, ऐं असां जेको आहे मेंबर ठाहियो आहे ऐं उन ते सिर्फ़ु अहिड़े माण्हू खे घुराईंदा आहियूं जेको ॿियनि खे ॻाल्हाईंदासीं। सलवात पढ़ो मोहम्मद।
वो मसलो इहो आहे त जन्नत में केरु वेंदो, जन्नत में कंहिंखे वञिणो आहे बाबा। असांजा ख़तीब सभिनी जो ज़ोर हिन ते आहे त इहो साबित कनि त जन्नत में सिर्फ़ु असांजो फ़िरक़ो वेंदो, बसि सिर्फ़ु असांजो फ़िरक़ो वेंदो। बाबा मुंहिंजूं सूदियूं रिवायतूं 73 फ़िरक़ा थींदा, हिकिड़ो जन्नत में वेंदो। बाबा इहा रिवायत वरी ॿिए नमूने सां बात, 73 फ़िरक़ा थींदा, हिक खां सवाइ बाक़ी जन्नत में वेंदो। ईअं बि आहे, उहा त पढ़ो। जीअं इहा रिवायत आहे त हिकिड़ो जन्नत में वेंदो, 72 जहन्नम में वेंदा, जो ॿुधणु आहे त हिकिड़े खां सवाइ बाक़ी सभु जन्नत में वेंदा। उहा कोन पढ़, जॾहिं रिवायत का सनद जे लिहाज़ सां सही आहे कोन। मुसलमाननि में टोटल 3 फ़र्क़ आहिनि, टोटल शिया, सुन्नी, ख़ारिजी, बस। बाक़ी सभिनी जा नंढा नंढा फ़िरक़ा, शिया है, सुन्नी है, ख़ारिजी, बस। हिन खां सवाइ को फ़िरक़ो ई कोन्हे को। 73 फ़िरक़ा काॾो थियनि, 73 फ़िरक़ा काॾो थियनि। जन्नत में केरु वेंदो, सभिनी खां वॾो ज़ोर हूंदो आहे। वरी साहब ने ॿुधायो बाबा मुंहिंजे फ़िरक़े वारे खां सवाइ ॿियो को जन्नत में न वेंदो, ऐं जेके मुंहिंजे फ़िरक़े वारा आहिनि उन्हनि मां बि सभु जन्नत में न वेंदा, सिर्फ़ु उहे जन्नत में वेंदा जेके अमल कनि था। वरी अॻिते वञो, अमल वारा बि सभु जन्नत में न वेंदा, सवाइ हुनजे जेको ख़ुलूस सां अमल थो करे। हिकिड़ो मन उते बीठो, मोले साहब जन्नत जो रस्तो को ॿुधाए या पंहिंजे घर जो रस्तो थो ॿुधाए? वो तो ताईं वञी मौजूद थियो, इहो त तुंहिंजो घर आहे, अलाह जी जन्नत जो रस्तो कोन थो ॿुधाए। जन्नत में केरु वेंदो, वॾो मसइलो आहे। उम्मत जो सभिनी खां वॾो मसइलो इहो आहे, ख़तीब जो सभिनी खां वॾो मसइलो। जन्नत में केरु वेंदो, जन्नत में केरु वेंदो, जन्नत में केरु। मां अहले बैत जे मक्तब जो जेको आहे उहो मौक़फ़ तव्हांजे साम्हूं रखां थो। अहले बैत जे मज़हब जो, अहले बैत जो मौक़फ़ इहो आहे, 2 उसूल साम्हूं रखो। अगरि उन्हनि ते पूरो आहे जन्नत में। नंबर 1, ख़ुलूस सां हक़ ॻोल्हियो थिए, ख़ुलूस सां हक़ ॻोल्हियो थिए, न ॻोल्हींदो त ज़िमेदार। ख़ुलूस सां हक़ ॻोल्हियो थिए, नंबर 2, हिन ते अमल करे। नंबर 2, पोइ जेको हुनखे मिलियो आहे उन ते ख़ुलूस सां अमल कयो थिए, इहो कामयाबी। चाहे कुझु बि हुजे, शिया हुजे, सुन्नी हुजे, देवबंदी हुजे, बरेलवी हुजे, हत्ता कि मुसलमान हुजे, गैर मुस्लिम हुजे, समझे मन त बाबा अहले बैत जे मक्तब जे मुताबिक़ इंसाननि जी अक्सरियत जन्नत में वेंदी। पाण जन्नत में वञण जे लाइ माण्हुनि जी दुनिया जहानो न बणायो। अक्सरियत माण्हुनि जी जन्नत में वेंदी बाबा। हा, कुझु अल्लाह जे वाइदे जे करे, कुझु अल्लाह जी रहमत जे करे। वाइदो कैसा है? वअदल्लाहु लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात। अल्लाह जो वाइदो आहे हुन सां, ईमान वारनि सां, अमल सालिह वारनि सां। अल्लाह जो वाइदो जन्नत में वेंदा, ऐं साहिड़ा उनजा दर्जात मथां आहिनि। लेकिन जे कोशिश कई पर हक़ ताईं न पहुची सघियो, जेको कुझु मिलियुसि उन ते अमल कयो अथई, इहो अल्लाह जे रहमत जे करे, हू वाइदे जे करे ही, रहमत जे करे, अल्लाह तबारक व तआला जी रहमत जे करे। हदीस पेश कयां थो, हुन खां पोइ जेको आहे तव्हां पाण जेको अंदाज़ो लगायो। अमीरुल मोमिनीन अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलातु वस्सलाम वे फरमाए था, शेख सदूक जे किताब हिसाल में अल हिसाल किताब तर्जुमो बायत जो
जो 8 बाबा में हदीस मोला फरमाइंदा जन्नत जा 8 दरवाजा है, जन्नत जा 8 दरवाजा है। हिकड़े मां अल्लाह जा नबी सिद्दीक वेंदा, ॿिए मां सालहीन ऐं शुहदा वेंदा, 8 मां 2 विया, बाक़ी बचा 6। मोला फरमाइंदा बाक़ी जेके 5 आहिनि इन्हनि मां असांजा पैरोकार शिया ऐं मुहिब वेंदा, चाहे पैरोकार न हुजे। ऐं मुहिब जो मतिलबु आहे पैरोकार सां गॾु, ऐं मुहिब जो मतिलबु आहे त चाहे पैरोकार न हुजे, वीचारे ताईं पैरवी जो तो ही कोन दलील त छा करे वीचारो मोहब्बत रखे थो। इहो जेको हिकिड़ो गैर मुस्लिम वीचारो इमाम हुसैन जी मोहब्बत में मिसाल तौर जेको आहे उहो न्याज़ पियो थो विराहे, इहो जन्नत में वञे तव्हांखे ख़ुशी थींदी आहे, जहन्नम में वञे ख़ुशी थींदी आहे, तव्हांखे छा में ख़ुशी? हिकिड़ी जाइ ते मूं बयान न कयो त भरिसां जेको दोस्त वेठो हो हुन पुछो त कुझु परेशान थो थिए। मां चयो तोखे परेशान थियण जी ज़रूरत न आहे, अलाह हुनखे तुंहिंजी जाइ ते कोन मोकिलींदो, पंहिंजी जाइ ते ॾींदो, अलाह हुनखे पंहिंजी जाइ ॾींदो, तूं परेशान न थी, तूं परेशान न थी। हा चएगा काफ़िर जन्नत में न वेंदो, कहिड़ो काफ़िर? जंहिं ते दलील सां साबित थियो आहे पोइ नथो वञे, हाणे न वेंदो, इहो आहे उहो काफ़िर जेको जन्नत में न वेंदो। विलायत अहल बैत जो मुनकिर जन्नत में न वेंदो, हा जिते विलायत अहल बैत साबित थी आहे पोइ नथो वञे, हाणे जन्नत में कोन। पोइ जिन वीचारनि ते साबित ई कोन थी आहे, साल थिया आहिनि असांखे जो असां मेंबर तां दलील सां विलायत साबित करण जे बजाय सिर्फ़ पिया तनक़ीद कयूं, गारियूं ॾियूं ऐं चऊं त जेका विलायत साबित थी वञे, काॾो साबित थी बाबा, किथां साबित थी? मोला फरमायो बाक़ी 5 दरवाज़नि मां केर वेंदा? असांजा पैरोकार ऐं मुहिब। बाक़ी हिकिड़ो दरवाज़ो बचो, हिकिड़ो दरवाज़ो बचो न, 2, 5 ही 7 को पाण वेंदा, बाक़ी मुस्लमान इन दरवाज़े में वेंदा। बाबा जन्नत ते न वेड़ो, हिते जन्नत जहन्नम ते न वेड़ो, विड़णो आहे, मुक़ाबलो करणो आहे त मोहम्मद आले मोहम्मद जे पैरोकारीअ में मुक़ाबलो कयो त केर पैरवे में अॻिते आहे, केर पैरवे में अॻिते आहे। जन्नत वञण जे लाइ ॿिए जहन्नम न बणायो, ॿिए जहन्नम में न मोकिलियो। असांजो इहो आहे त मां जन्नत में वञा, मुखालिफ के जहन्नम में न मोकिलियो। मौलवी साहब असां वटि जन्नत खे छॾ, तूं पहिरियों इहो साबित कर त इहे जहन्नम। हिकिड़ो पेशावर जो पठान हलियो, सिंध में आयो, ते मौसम बि रोज़ो तो जो एतिरो सख़्तु कोन्हे, सिंध जो रोज़ो पाण ॼाणो था, सिंध में रोज़ो रखियई, अचे जेको आहे रोज़े पठाण खे थपायो, वरी जो वेठो त हिन जे भरिसां हिकिड़ो ॿियो सिंधी अची वेही सबोसा खाइण लॻो। याद रखो हिकिड़ो रमज़ान आहे, माण्हू रोज़ा नथो रखे या रखे तो जुदा आहे, हिकिड़ो रमज़ान जो एहतराम। ठीकु आहे, खाओ पियो, भले घर वञी खाओ, पंहिंजे साम्हूं खाओ, साम्हूं नज़र न अचे त हर कोई खाए पीए थो, रोज़ा कोई नथो रखे न। भरिसां जेको आहे ॻाइण लॻुसि, पठाण जे बर्दाश्त सब्र जो पैमानो लबरेज़ थी वियो। आसमान के ॾिसी चए तो या अल्लाह अगर इसको मैंने जन्नत में देखा तो या इसकी खैर नहीं या मेरी खैर।
हम में से मोकल है असा असलियत पसंद पड़जी है असलियत पसंद पड़जी है जी ना बस पर रिवायत मस्जिद अर्ज करे जो है वो पढ़ जो मसाइब जो क्या देखो तो सलवात पढ़ो मोहम्मद वाले इमाम हसन अस्करी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइंदा फरमाइता अल्लाह जे रहमत जा 100 हिस्सा आहिनि 100 हिस्सा ऐं उन्हनि 100 हिस्सनि मां अल्लाह तबारक व तआला दुनिया में हिकिड़ो हिस्सो तक़सीम कयो आहे ऐं उन मां थोरो हिस्सो माउ खे मिलियो आहे जैसा माउ पंहिंजे औलाद सां मोहबत करे थी हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो 100 हिस्सा छा थी हिकिड़ो हिस्सो सिर्फ़ सॼी दुनिया में तक़सीम थियो ऐं उन मां थोरो माउ खे मिलियो आहे जेका मोहबत थी करे ऐं फरमाईंदा त क़यामत जे ॾींहुं अल्लाह तबारक व तआला हिन मोहम्मद जे उम्मत जे लाइ पंहिंजे रहमत जा 99 हिस्सा आणींदो घणा हिस्सा 99 हिस्सा आणींदो ऐं मोला फरमाईंदा पोइ त अहिड़ा बख़्शजी वेंदा जो शैतान जेको आहे उहो लालच कंदो त अला हिनखे वर कलायो इहो बि वियो जन्नत में हिन ते महिनत कयो इहो बि वियो ईअं त न आहे त अलाह मूंखे बख़्शे छॾींदो एतिरे क़दुरु अलाह जी रहमत आहे एतिरे क़दुरु अलाह जी रहमत आहे हिकिड़े दफ़े रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह तबारक व तआला खां दुआ घुरी अल्लाह तबारक व तआला खां दुआ घुरी बहरहाल तो मुझे उम्मत जो हिसाब क़यामत जे ॾींहुं ॿियनि नबियुनि जे साम्हूं न वठिजे ॿियनि नबियुनि जे साम्हूं मुंहिंजे उम्मत जो हिसाब न वठिजे शर्मसार थी अल्लाह ताला फरमायो ए मुस्तफा तुंहिंजी उम्मत ते तोखां वधीक मां महिरबान आहियां मां तुंहिंजे उम्मत जो हिसाब तुंहिंजे साम्हूं बि कोन वठंदुसि मथां तुंहिंजे साम्हूं शर्मिंदा थी किथे ख़ुदा जी रहमत किथे साम्हूं करबला जो मज़हर अहले बैत इन रहमत जा वारिस हिकिड़ी मंज़िल आई जॾहिं पाण मके खां विया पे उफ़े जॻह जो ख़बर आहे त अॻी मंज़िल जेको आहे उहो थोरो परे आहे उते पाणी बि आहे लेकिन मोला फरमायो सुबुह जो जॾहिं हितां वञणु लॻा जंहिं वटि जेतिरियूं मशकूं आहिनि सभु भरे हलो हिकिड़ी बि ख़ाली न हुजनि हिकिड़ी बि ख़ाली न हुजणु खपे ऐं के ज़र्फ़ ऐं थाम आहिनि उहे बि सभु पाणी सां भरे हलो ख़ाली कोई थाम न हुजणु खपे मोला साम्हूं आहे पहुचंदासीं वञी मंझंदि ताईं उते पाणी आहे छाजे लाइ खणी हलो न खणी हलो मशकूं भरियूं हुयूं थाम भरिया हुया अॻिते पहुता अधूर जो लश्कर साम्हूं हज़ार जो ई लश्कर प्यासो उनजी सवारियूं प्यासो हता कि एतिरे क़दुरु आहिनि अगरि चुको आहे 2-4 कलाक ईअं रहनि त शायदि हिन मां कोई बचे जीअं हू राति ते आयो मोला हुनजे लश्कर खे ॾिठो मोला पंहिंजे सभिनी साथियुनि खे चयो त पाणी पीआरो हिननि खे पाणी पीआरो हिननि जे जानवरनि खे पाणी पीआरो ऐं मोला फरमायो त जानवर जेको आहे हिकिड़ो दफ़ो न पीअंदो आहे तंहिंजे करे तव्हां हुनजे साम्हूं जेको थाम रखंदो उहो छॾियो त हिकिड़ो दफ़ो पी वरी थोरो साई पर ॾींदो 3 दफ़ा पीअंदो आहे जानवर तंहिंजे करे जेसि ताईं सभु जानवर बि पंहिंजो पी पूरो न कनि साथी
सब जेके पानी पियारे था 1000 जे लश्कर मोला हिकिड़े खे ॾिठो त किरी पियो आहे किरी पियो हुन चयो मश्क पई आहे खण हुन में इहो हाल पियो जो मश्क खणी सघे हुन पाण अॻिते वधिया मश्क खयो हुनजो तस्मो खोलियो ऐं हुनजे चपन ते जेको आहे उहो पाणी लिखियो हीअ आहे हुसैन हीअ आहे हुसैन 1000 जे लश्कर खे पाणी पियारण वारो 1000 जे लश्कर जे सवारनि ते पाणी पियारण वारो हिकिड़ी जाइ ते रिवायत अची त मौला एतिरे क़दुरु चयो त गर्मी आहे हिन जा जेके हथियार आहिनि लोह जा इहे बि गरम थी चुका हूंदा हिननि ते पाणी हलियो हिननि ते पाणी हलियो करबला रहमतल लिल आलमीन जे ये रहमत जो मज़हर है रहमत जो मज़हर है हिकिड़ो जुमिलो मज़ीद हाज़िर में काफ़ी देर थी वई आहे पाण ॿ मुहर्रम ते करबला पहुचनि था ऐं आस्ते आस्ते लश्कर अचण शुरू थिया 4 मुहर्रम ते वॾो लश्कर अचे थो जेको असल शाम खां आयल आहे शाम खां कूफे आयो कूफे खां करबला अचे थो कोई 12,000 10,000 जे क़रीब जो लश्कर आहे 7 मुहर्रम ते लश्कर पहुची तमाम थिया ऐं 7 मुहर्रम खां मौला जो पाणी बंदि थियो मौला हुकुम इहो फरमायो जंग जी इब्तिदा नाहे कर जंग जी इब्तिदा नाहे कर भले इब्तिदा हो आशूर जे ॾींहुं मौला 5 लश्कर खे सींगारियो मुरतब कयो ऐं हबीब इब्न मज़ाहिर उनखे साॼो पासो ॾिनो ज़ुहैर इब्न तैम खे खाॿो पासो पाण विच लश्कर में बीठा ऐं इन क़ल्ब में अलम हज़रत अब्बास खे ॾिनो 72 जो लश्कर आहे 70 जो लश्कर 70 कोई लश्कर कोन थींदो आहे फ़ौज कोन थींदी मौला लश्कर तश्कील कयो सुबुह जो सभ खां अव्वल इन यज़ीद जे लश्कर शाम जे लश्कर यक बार बि हमलो कयो ऐं मौला जे लश्कर दिफ़ा कयो इन पहिरें ई हमले में 36 जे क़रीब मौला जा साथी शहीद थिया इब्तिदाई हमले उन खां पोइ हिकिड़ो मुक़ाबले जो मैदान जेको आहे उहो थियो आहे मौला इमाम ज़ैनुल आबिदीन जो गुलाम है जौन हबशी आहे स्याह रंग वारो मौला वटि अचे थो मौला मूंखे बि इजाज़त ॾे मौला मूंखे इजाज़त मौला फरमाईंदा तो असां सां भलो वक़्तु गुज़ारियो आहे तो असां सां ख़िदमत कई आहे आदमनि ते जिहाद न आहियो हिन जो मारिफत ऐं इश्क़ ॾिसो चयो त मौला छा तव्हां नथा चाहियो त तव्हांजे खून में मुंहिंजो खून बि शामिल थिए छा तव्हां इन करे नथा चाहियो छो त मुंहिंजो रंग कारो आहे छा इन करे नथा चाहियो छो त मुंहिंजे पसीने मां बदबू थी अचे अहिड़े नमूने सां हुन
इजहार कयो मौला खे इजाज़त ॾिनी ऐं मैदान में अचनि चऊं मैदान में अचनि मुक़ाबिलो कयूं मुक़ाबले करण खां पोइ ज़ीनत ज़मीन ते आयो मौला वञनि था ही वाहिद उहो शख़्स आहे जंहिंजे चेहरे ते मौला पंहिंजो चेहरो रखियो ये कंहिंजे चेहरे ते चेहरो न आहे मौला खे झोल में खणी पंहिंजो चेहरो हिन जे चेहरे ते रखियो ऐं फरमायो पालनहार हिन जे चेहरे खे नूरानी बणा हिन जे पसीने में खुशबू अता फरमा रिवायत में आहे जॾहिं इमाम ज़ैनुल आबिदीन 12 मुहर्रम ते अचनि था ऐं दफन कनि था शुहदाए करबला खे त बनी असद वारनि मां रिवायत आहे त जॾहिं असां जोड़ खे ॾिसो त उनजो चेहरो सफ़ेद थी चुको हो कारे मां नूरानी थी चुको हो असांखे अहिड़ी खुशबू अची रही हुई जेकी असां कॾहिं खुशबू न ॾिठी अला लानतुल्लाह अला मुहम्मद सयअलमुल लज़ीना ज़लमू अल्लाहुम्मा कुल्ल वलिय्यिका हुज्जत इब्नुल हसन सलवातुका अलैहि व अला आबाए फी हालि साअति व फी कुल्लि साअत वलिय्यन व हाफ़िज़न व क़ाइदन व नासिरा व दलीलन व आइना हत्ता तुस्किनहु